नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त गमबट में खबर ॾींदा हलूं तो सिंध के नालेवारे प्रोड्यूसर ऐं हिदायतकार ताहिर आरائين जे विछोड़े ते सन्दस लतीफ आर्ट्स कल्चर ऐं सोशल ऑर्गेनाइजेशन पारां गमबट प्रेस क्लब में तहज़ीती मेड़ाको मुनक़िद कयो वियो, जंहिंमें अदाकारनि, समाजी अॻवाननि ऐं सहाफ़िन वॾे अंग में शिरकत कई। संदस सिंधी मीडिया ऐं सिंधी सकाफ़त खे उजागर करण जे हवाले सां बहितरीन हिदायतकारी एवज़ कयल ख़िदमतुनि ते रोशनी विधी ऐं लफ़्ज़नि सां भेटा पेश कई ऐं संदस मग़फ़िरत लाइ दुआऊं पिणु घुरियूं। उन मौक़े ते गुलाम अली सहतो, लुत्फ़ अली सहतो, मुमताज़ अली मेमून ऐं ॿियनि तहज़ीती मेड़ाके खे ख़िताब कंदे चयो त ताहिर आरائين सिंध वासियुनि खे फ़न जे हवाले सां सिंधी मीडिया में एंटरटेनमेंट जी दुनिया में उत्साह पैदा कयो ऐं सिंधी मीडिया में नवाण आंदी ऐं सिंध जे फनकारनि, अदाकारनि ऐं राॻियुनि खे टेलीविज़न स्क्रीन ते मुतारिफ़ करायो ऐं खोड़ सारा सिंधी सकाफ़ती गीतनि जी डायरेक्शन ॾेई ॾे तोड़े परॾे में शोहरत माणी। ताहिर आरائين असां खां विछड़ी वियो आहे पर उहो अॼु बि असांजी दिलनि में ज़िंदा आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।